सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। बेगड़ो मंदिर हो उते जेका संगत हुई उनके ख्याल जागे भाई भगवान कृष्ण जी की मूर्ति हुजे भाई बाल कृष्ण जी हुजे नड़ो बाहर हुजे जे बाल कृष्ण जी होंदी आ तो ॾाढो बेहतरीन आर्टिस्ट हो उन्हें दे असा के भगवान की मूर्ति एड़ी थे दे बाल कृष्ण जी उनसे एड़ी थे से बाहर खड़ी अचो एड़ो को खूबसूरत बाहर दे जे ऋषि कर मारो थे या जे बड़ा गुरुना के ॾिसण में अचनि वो जेको बाहर खड़ी अचनि वो रिजेक्ट करे छॾे जेको खड़ी अचे चवंदा आहिनि कृष्ण वारो मूंखे गुण लॻे त पोइ कयां आख़िर हिकिड़ो ॿार खड़ी आयसि वो ॿार ॾाढो सुठो विहाए करे उन ख़ूबसूरत अहिड़ी बेहतरीन मूर्ति ठाही जी जॾहिं मंदर में लॻी त उन मंदर खे चार चंड लॻाए छॾिया हर को सिर्फ़ु मूर्ति जो दर्शन करण ईंदो ॾिसंदो जॾहिं एॾी ख़ूबसूरत मूर्ति ठही त पोइ वरी हिननि खे ख़्यालु आयो भाई कृष्ण पंहिंजी जगह तो ठीक है पर कृष्ण के जैं भगवान बनायो जैसे करे वो एतरो वधियो हुयो तो कंस न हो जाए तो कृष्ण के केर सुजाड़िया इन करे मंदिर में कंस भी हुजण खपे इन करे कंस जी मूर्ति भी हुजण खपे वरी वो आर्टिस्ट ने छड़े कृष्ण आयो उन पर भाई कंस जरूरी है क्योंकि भगवान बनायो तो कंस हुयो खड़ी कीअं भी पर बनायो तो भगवान कंस न इन करे कंस भी हुजण खपे तो कंस कीअं हूंदो मुझे अगे बाहर गोले आया हाणे वरी कंस जड़ो को गोले अचो तो वरी उनखे ठाहिया वरी कंस जड़ो हुजे अरे कंस जड़ो केर थे जंहिंखे वठी अचनि जेको पकड़े अचनि चवनि कंस जड़ो न कंस जड़ो को किरुड़ हुजे क्रोधी हुजे उनजो सार हुजे जलन हुजे ओड़ो हुजे तंहिंजे करे कंस जड़ो को माण्हू ॻोल्हे चओ हाणे जेको ॻोल्हे अचनि जहिड़ो अचे सभिनि खे आख़िर टाइम गुज़रंदो रहियो आर्टिस्ट बि ॾाढो पोड़ो थी वियो हिकिड़े ॾींहुं वयसि केतिरनि सालनि खां पोइ तूं पोड़ो थी वियो पतो न कंहिं महिल मरे पर अहिड़ो असांखे ॿियो आर्टिस्ट हथु न ईंदो इन करे कंस तूं बनाए ॾे ॻोल्हे त तव्हां अचो जहिड़ो बि आहे कोई कंस हथु करो ऐं वरी ॻोल्हा शुरू कयूं हाणे ॻोल्हियूं किथे कंस जहिड़ो को मिले न जहिड़ो अचे रिजेक्ट करे छॾे आख़िर सेंट्रल जेल में विया उते हिननि खे अहिड़ो लॻो हिकिड़ो जीअं कंस वॻो ॾिठूं किरदार इख़लाक हली चली खबे कंस मिलनि पियूं जहिड़ा जहिड़ा उनजा कम हुया सो उनखे वठी आया तो जीअं आया त हिनखे जीअं ॾेखारियूं आज हा बिल्कुलु इहो जेको आहे कंस जहिड़ो आहे उनखे पैरोल ते वठी आया हुन साम्हूं उनखे विहाए करे उहो कंस जा सभई जेके जेके गुण हुआ सभु उन भरे तव्हांजो तो जेल में हलियो वियो पर कंस ने अहिड़ो बनायो जहिड़ो कंस हुजणु खपे सभु क्रूरता जो जेको अवगुण दुर्गुण क्रोध जेको हुयो साड़ विढ़ण झड़वा सभु भरे हुनमें ऐं जॾहिं मंदर में तस्वीर लॻायूं तो सभिनी कंस खे ॾिसण जे लाइ ईंदा भई हाणे हिकु पासे कृष्ण हुजे ॿिए पासे कंस हुजे ॿई गॾु गॾु हुजनि कृष्ण खे ॾिसी मुस्कुराईंदो ठहंदो प्यार सां हर कॾहिं आकर्षित कंदो वरी कंस तक हिकु हिकु जेको सार हुंदी अखियुनि में जलन क्रोध ॿिन्ही जो पाण में हर को ॾिसण पियो अचे तो उन मंदर जो नालो ॿाहिरि फैलियो त जेल में उन ताईं बि पहुतो जेको कंस थियो त पोइ उन न्याप मोकिलियो यार कंस जे लाइ तॾहिं थियो त मूंखे वठी हलिया वे पैरोल ते मूंखे राह कयो वे हाणे हिकु दफ़ो वरी पैरोल वधो मां पंहिंजी मूर्त ॾिसी चालू नी कहिड़ी ठाही आहे हुनखे जाप मोकिले त पोइ मंदर वारनि एप्लीकेशन ॾेई करे उनजी वरी जेका आहे हिकिड़ी जी छुटी वरिती ऐं जॾहिं उहो मंदर में आयो ऐं कंस जी तस्वीर ॾिठे त कंस छा आहे ऐं साम्हूं वरी कृष्ण जी तस्वीर ते ॿिन्ही खे ॾिठे त हिनजी अखियुनि में जो पाणी अचणु शुरू थी वियो हीउ रोइण लॻो ऐं जॾहिं हिन खां पुछऊं चे कंस ठीकु आहे त सभिनी ॾिठो पर जॾहिं कृष्ण खे ॾिठो त मूंखे यादि पियो त हक़ीक़त में जॾहिं कृष्ण में नंढो ॿार हुउमि तो मूं
मूंखे ई वठी आया त खणी इहो बि मूंखे ई साम्हूं रखी करे कृष्ण जी मूर्ति ठहियल आहे, त कृष्ण बि मुंहिंजी ठहियल आहे, कंस बि मुंहिंजी ठहियल आहे, बाक़ी ॿई मूर्तियूं मुंहिंजियूं थी। सो हक़ीक़त में इंसान जॾहिं पैदा थींदो आहे त कृष्ण वांगुरु हूंदो आहे, उहो मरण वार कृष्ण आहे या न, उहा वरी कमाल जी चीज हूंदी आहे। छा मरण वक़्तु उहो कंस त न आहे? मरण वक़्तु ॿई उन वक़्तु छा हालत आहे? जेको असांखे मरण कृष्ण वांगुरु सेखारे उहो असांजो नालो हूंदो आहे। जेकॾहिं नाले जी लॼ रखंदासीं त असां संसार मुंहिंजो जीते करे हलंदासीं।